आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ पेश कई पे वञे। पीपी ऐं मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जूं तैयारियूं मुकम्मल करे छॾियूं। सरदार अनवाल हक़ ऐं पीपी ऐं मुस्लिम लीग नून क़यादत खे 2 वॻे ताईं इस्तीफ़ा ॾियण जो पैगाम ॾेई छॾियो। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान जी ॻाल्हियुनि दौरान 3 ॾींहं बि डेडलॉक बरक़रार। अफ़गान तालिबान पाकिस्तान जा मुतालबा मुकमल तौर मञण खां इनकार करे छॾियो। तुर्किया ऐं क़तर तरफ़ां ॿिन्ही धुरनि खे हिकु दफ़ो ॿीहर ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण जूं तैयारियूं। ज़रियनि जो चवणु आहे त काबुल मां हिदायतूं वठण सबबि तालिबान वफ़द जो मौक़िफ़ तब्दील थी रहियो आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में वापार, दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात। वापार, सीड़पकारी समेत ॿतरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां हाकारी ॻाल्हियूं थियूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार वधीक मज़बूत कयो वेंदो। PPMN ज़ुल्फ़िकार बेगम जे घर मां धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। सदूजा थाणे जी हद धीरण में ॾोहार जी कार्रवाई खां पोइ इलाइक़े में ॾहकाव बरक़रार। वाक़े खे 24 कलाक गुज़रण बावजूदि पुलिस शुरूआती रिपोर्ट तयारु न करे सघी। सिंध हाई कोर्ट तरफ़ां सुबुह मां करार ॾिनल इमारतुनि जी स्ट्रक्चर जी आज़ाद माहिर खां जांच करण जो हुकुम। अदालत तरफ़ां सील कयल इमारतुनि मां रहवासियुनि खे सामान कढण जी इजाज़त। लाड़काने में यूसी रशीद वॻण जे चेयरमैन मुबैना तौर थाणे अंदरि आपघात करे छॾियो। शाहिद हुसैन शेख सुबुह सवेर थाणे ते पहुची अहलकारनि समेत आपघात कयो। वाक़े खां पोइ पुलिस में थरथलो। वारसनि जो चवणु आहे त शाहिद हुसैन शेख आपघात न कयो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। सिजाबल वेझो जत बरात जी ॿिंदुनि में तकरार तां 2 ॼणा गोलियूं हणी क़तल। हथियार बंदन हाशिम ऐं लतीफ़ जत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। कंदकोट वेझो चोरी दौरान मसामत करण ते घर धड़ी शहरबाज़ गोलो क़तल। 2 ॼणा ज़ख़्मी। वारसनि जो कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ क़ौमी शरारत लाश की धरणो। वारसनि जो चवणु आहे त कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रहंदो। सखर में ज़मीनी तकरार तां फायरिंग में नींगर क़तल। नौजवान ज़ख़्मी। कचे वारे इलाइक़े में झेड़े दौरान अनवर मिसराणी गोलियुनि जो खाज। चक जे कचे वारे इलाइक़े में पुराणे तकरार तां ज़ख़्मी थियल ॻोठाणो फोत। राज़ी ख़ान को कसी ज़ख़्मनि जा सुर नसंदे दमधणी हवाले कयो। इलाइक़े में छिकताण। घोटकी में मुबैना पुलिस मुक़ाबले में मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल धाड़ेल मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान फायरिंग जी ॾिवट में धाड़ेल फ़ौजी इरशाद मक्सी उर्फ़ ॾारू मक्सी साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो। लाड़काने में हथियारबंदनि हथां शहीद पुलिस एहलकार मुश्ताक तिमीर जी जनाज़ी नमाज़ अदा कई वई। DIG लाड़काने नासिर आफ्ताब, SSP अहमद फैसल समेत ॿियनि जी शिरकत। नासिर आफ्ताब जो चवणु आहे त वाक़े जा CCTV फुटेज रद्द कया विया आहिनि। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस एहलकार जी शहादत में मंशात ऐं स्मगलिंग में मुलविस अंसर मुलविस थी सघनि था। कंहिंखे बि गैरक़ानूनी सरगर्मियुनि जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में पहिरीं T20 मैच थी रही आहे। छाती जे कैंसर बाबति सुजाॻी लाइ क़ौमी टीम लाइ ख़ासि पिंक जर्सी मुतारिफ़।